नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधी अदबी संगत शाख सिंधड़ी जी दस्तूरी गॾिजाणी अमीर बख्शर मेमोरियल लाइब्रेरी में थी गुज़री। जी नाज़रीन, रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिब सिंधी अदबी संगत शाख सिंधड़ी जी दस्तूरी गॾिजाणी अमीर बख्शर मेमोरियल लाइब्रेरी में थी गुज़री। गॾिजाणी जी शुरूआत दात धड़िन पारां पंहिंजूं नक़ूर तख़लीक़ूं पेश करण सां कई वई। इन मौक़े ते लेखराज मेघवाड़ पंहिंजो उर्दू में लिखियल गज़ल पढ़ियो, जॾहिं त हसीब कानीअ ऐं आतम मल पंहिंजा गज़ल पढ़ी भरपूर दाद हासिल कयो। इन मौक़े ते गॾिजाणी जी सदारत कंदे अब्दुल गनी शर पंहिंजी कहाणी पढ़ी ॿुधाई, जंहिं कहाणी में समूरनि दोस्तनि पारां साराहियो वियो। दात धड़िन पारां पेश कयल तख़लीक़ुनि जे हवाले सां ॻाल्हाईंदे हसीब कानीअ चयो त असां ॿोलीअ जे मामले में ख़ुदि कफ़ील आहियूं। असां सिंधी ॿोलीअ सां प्यार करण सां गॾोगॾु हर ॿोलीअ सां प्यार करियूं था। तख़लीक़ी सफ़र में असांजूं विखूं अॻिते वधनि थियूं। अब्दुल गनी शर चयो त शाइरी अंदर जे अधमनि जो आवाज़ आहे। सिंधड़ी जे शाइर एहसासनि जी तर्जुमानी करण ॼाणनि था। गॾिजाणी जे ॿिए सेशन में नामियारे अदीब रसूल बख्श मेमण जे ओचिते विछोड़े ते ख़ेसि ताज़ियती भेटा पेश कई वई। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे लेखराज मेघवाड़ चयो त रसूल बख्श मेमण आलमी सतह जो ॾाहो हो। हिन सिंधी कहाणी जे आलमी मयार ते आण पहुचायो। हिन जो तख़लीक़ी कम ॿियनि खां मुख़्तलिफ़ ऐं मथाहों आहे। हसीब कानीअ चयो त रसूल बख्श मेमण हिकु गैर रिवायती ऐं गैर मामूली लेखिक हो। हिन जो तख़लीक़ी पोरियो मुनफ़रिद हुजण सां गॾोगॾु फ़िक्री ऐं फ़नी हवाले सां एॾो मथाहों आहे जो संदसि भर में बीहारण लाइ असां वटि ॿियो को बि माण्हू मौजूदु नाहे। आतम मल चयो त रसूल बख्श मेमण सिंधी अदब ऐं ॿोलीअ जो भाॻ हो। हू शोहरतनि खां परे रही ख़ामोशीअ सां लिखंदो रहियो। इरशाद जूड़े चयो त रसूल बख्श मेमण पंहिंजे वसी फ़िक्र ऐं फ़न वसीले न सिर्फ़ सिंधी कहाणी ऐं नाविल खे जदीद रूप ॾिनो, पर हिन पंहिंजे गैर मामूली ॾाहक वसीले नई टीह जी रहनुमाई करण सां गॾोगॾु सिंधी अदब में मौजूदु फ़िक्री ऐं फ़नी जमूद खे पिणु टोड़ियो। अब्दुल गनी शर चयो त मीरपुर ख़ास में हिकु इस्पताल अंदरि रसूल बख्श मेमण सां इत्तफ़ाक़ी मुलाक़ात थी हुई। उन मुलाक़ात खे पंहिंजी ख़ुशनसीबी सम्झां थो।